मुझे कदमाते मेरी जान निकल जाए ओ मुजादा बाबू बिन काबू तनाले बकरी जो धनारो बकरी उचारे रहो ढंग में बीठो ओच तो यार दा पूर पंजिया ओच तो महबूब जी याद गिरी अली वई इसको अजब शे हुंदिया बाबा बकरन चारी दे महबूब याद थी वियो बकरन जो धड़ झंग में छड़े नहीं सिधो मदीने पाक जो रुख रखियो मदीने पाक में जी पहुंचो मस्जिद नबवी में पुछा करे थो मुझो दिल पर मोहम्मद करीम किथे आ चौथा ते जो महबूब सोना ओ दे लड़ाई ते मैदान कारदार दे रवाना थी चुका हेडो घर जी सारा होरो घर जो इंतजार होरो फकीरन जे थण जो इंतजार होरो महबूब जे दीदार जो इश्तियाक मुझा दोस्तों दिल जो थी फकीरू कुर्बान घर कुर्बान सोन वनी न घड़ी मुस्तफा करीम जो दीदार वनी कया मैदान जंग में पहुंचो लड़ाई हली रही हुजूर अलैहिस्सलाम जे चौधारी काफर घेरो करे वियान काफर सलाह कया त इन महबूब के जेसी तई दुनिया ता खत्म न कबो माज़ल्ला तेसी तई मुस्तफा जो दीन दीहो दी वधंदो रहंदो ओ मुझा दोस्तों काफर चौधारी घेरो करे विया मुझे महबूब जो नरम नाजुक बदन अरे गुलाब जे कुल्लन जे पनखिरन का नाजुक बदन अज चौधारी काफरन जो घेरो काफर तीर उछलाए रहा हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा तो बयान करे त मुझे दिल में ख्याल आयो त महबूब मैदान ते नजर नथो अचे छा महबूब सोना केड़ी जान से गोलिया उन्हें मैदान में ॾिठुम नजर न आया पोइते ॾिठुम नजर न आया मुझे दिल में ख्याल थियो त अल्लाह जो नबी मता साजे बसा मानण जे करे किथे अल्लाह ताला पंहिंजे महबूब के आसमानन ते न खड़ाए छॾियो हुजे तारीख खमीस खोले ॾिस हज़रत अली मुर्तज़ा ता फरमान मुझे दिल में खौफ पैदा थियो कि ईसा रूहुल्लाह के रब आसमानन ते खड़ाए वरतो मता असां जे बदमालन जे करे मता हिन महबूब के रब पाण दे न खड़ाए वियो हुजे गोलण लगो तलाश कंदे कंदे हिकड़ो काफरन जो झुरमट ॾिठो थई उन्हे जे विच में मुझे दिल पर जी सूरत मुबारक नजर आई चौधारी काफरन जो घेरो हुजूर पर बहादुरी सां मर्दाना वार लड़ाई करे रहिया आहिनि ओॾी महिल हज़रत अली जी नज़र जेॾी महिल दिल पर जे चेहरे अनवर ते पई रुख अनवर ते नज़र पई अखियुनि में लुढ़क वही आया खुशीअ जा ॻोढ़ा वही आया तलवार जुल्फकार जी झनकार कंदो चए थो अली अॼु सिर कुर्बान कर मता महबूब खे का तकलीफ़ पहुची वञे उन मच में आशिक काहे पियो हलंदे हलंदे काफरन के हटाईंदे नेठ वञी पंहिंजे मक़सूद महबूब सां मिलियो ओ मुझा सुना तो खो सवा साजी दुनिया उदया ओ मुझा महबूब आप तो के सारे मैदान में गोले भी ठुसे और मला पंहिंजे इश्क जा जोहर ॾेखारण लॻो हुजूर जे चौधारी कष्ट तो करे पियो किनो तीर तो अचे किनो तलवार थी अचे सब पंहिंजे बदन ते रोके थो पियो पर महबूब खे शर तकलीफ़ न पहुचे हो मुझा दोस्तो हो बकरिन जो धनारो छा तो ॾिसे त महबूब जे चौधारी काफर घेरो करे विया आहिनि ओॾी महिल चए थो आशिक अॼु तुंहिंजे इश्क जो जोहर ॾेखारणो अॼु महबूब सां जान फिदा करणी हुजूर जे वेझो आयो सरकार फरमाईंदा हिन भावे खे हिन काफरनि जे हमले खे पोइते हटाए मुंहिंजो वाइदो तोखे पाण सां गॾाए बेश्त में वठी वेंदुसि इहे जो मच में काहे पियो लड़ाई
लड़ाई कंदे कंदे आशिक जख्मी थी वनी हेठ गिरियो आ सारो बदन जख्मी आ पर मुंहिंजा दोस्तो उन महिल अखियूं जैनी पासंदे फिरन थियूं पियूं के सूरत जी तलाश आ के मुखड़े जे दीदार जी तलब लगी पई आ ओ जो महबूब भर में थी लंघिया रण करे ते दुआ सनी या रसूल अल्लाह अगसनी या हबीब अल्लाह कुर्बान वञा हेरे बूढ़े ते नज़र कयूं वञ हुज़ूर में छो आया आहिनि हे सुरंदे सुरंदे पंहिंजो सिर महबूब जे कदमनि ते रखियो अथई छा थो चए फुल्तु बि रबिल काबते काबे जे रब जो कसम आज मुंहिंजी मुराद पूरी थी वई हली अॼु महबूब जे कदमनि ते मुंहिंजी जान थी कुर्बान थिए अॼु मुंहिंजी मुराद तुंहिंजी पूरी थी सिर महबूब जे कदमनि ते आदम परवास थी सलात मुंहिंजे साईं ओ मुंहिंजा दोस्त ही त मोहबत वारनि जूं ॻाल्हियूं आहिनि तोखे अञा मोहबत वारे मीम जो कुंडो नाहे लॻो जी मोहबत जो कुंडो लॻई वरी महबूब जो दीन छॾी वरी हुज़ूर जी सुन्नत छॾी ॻाल्हियूं यार जूं कबियूं सिधियूं ॻाल्हियूं कबियूं ॻाल्हियूं सिधियूं कबियूं पोइ तूं घोटनि में अचनि थो असांखे मिलणो कोन्हे मुंहिंजा ॻाल्हियूं कबियूं सिधियूं जे हिकिड़ी ॻाल्हि बि तुंहिंजे सम्झ में अची वई त बेड़ा पार थी मुंहिंजा अॼु असांजी हालत छा रही आहे जो महबूब जी सुन्नत खां बेज़ार हुज़ूर जे दीन खां परे सुबुह जो तो उथे त ॿियो कमु नथो करे अवल महबूब जो बाग मुहम्मदी थो फैलाए पहिरीं दाढ़ी थो पूरे वे इहो आशिक आहे ॻाल्हि इहो आशिक आहे ॿुधा त जेको दाढ़ी कूड़े थो उन ते महबूब राज़ी हूंदा या नाराज़ जी ॻाल्हाए छो था राज़ी हूंदा या नाराज़ मुंहिंजा दोस्तो साईं फरमाइनि था त कस शवारिब वरखुल लुहा खालिफुल मजूस मजूसियुनि जी मुखालफ़त कयो मजूसी मुछूं रखाईंदा आहिनि ॾाढ़ियूं कूड़ाईंदा आहिनि तव्हांजे मुहम्मदी जवान आहियो त मुछुनि खे कपायो ॾाढ़ियूं रखायो सच ॿुधा त मुहम्मदी तरीक़ो थो वणे या मजूसियुनि वारो जी उहो मुआदो बनाइबो न अॼु वाइदो कर अॼु हिन अल्लाह जे वलीअ जी दरबार आहे अल्लाह जे वलीअनि जी हाज़िरी आहे अॼु वाइदो कर त अॼु खोटी ॾाढ़ी न कूड़ाईंदुसि ॾाढ़ी बारा त वाइदो कंदा पर बेॾाढ़िया बि त कनि न वाइदो करे अल्लाह साईं फरमाइनि था तेसी ताईं तव्हां मां को बि मोमिन नथो थी सघे जेसी ताईं पंहिंजे सदुनि खे पंहिंजे इरादनि खे मुंहिंजे दीन जो ताबियो न बणाईंदो पंहिंजे इरादनि खे सदुनि खे तमन्नाउनि खे मुंहिंजे दीन जे ताबियो बणायो नफ़्स चवे थो त ही कमु कर तोखे महबूब जो पैगाम थो मिले त हीअं न कर हीअं कर हाणे ॿुधा त नफ़्स जी ताबेदारी कंदे या हुसैन जे नाने जी ताबेदारी कंदे जी अॼु नफ़्स तोखे सलाह थो ॾिए त अॼु टीवी ते ॾिस अॼु ड्रामो अचण वारो आहे अॼु ॾाढो सुठो प्रोग्राम भली निमाज़ छुटी रोज़ो छुटो हाणे त पहिरीं ॿुढे हिननि जी जेका डिश एंटीना मोकिले ॾिनी अथनि ओ मुस्लमानो आगाह थी वञो हे काफ़रनि हिकिड़ो अहिड़ो हथियार असांखे मोकिलियो आहे जंहिंसां असांजे ग़ैरत ऐं ईमान खे ख़तमु कयो थो वञे पियो मुंहिंजा दोस्तो
नंढियूं फिल्मूं थियूं हलनि, उघाड़ियूं फिल्मूं थियूं हलनि। जेकी मुस्लमान असां वेही ॾिसूं घरनि में उहे वीसीआरूं हलनि, ॿुधा असांजो ईमान बचंदो, गैरत बचंदी? अरे उहे कुआरियूं छोकिरियूं उहे बि इहे नंगा फिल्म वेही ॾिसनि ऐं बेहोश थी वञनि ॾिसी ॾिसी। हीअ असांजो मुस्लमानी आहे? हुकूमत आहे त हिन पासे ज़रे जो तवजह नथी करे, पाण हिन जूं परमिटूं इलाट कयूं थियूं वञनि थियूं। हाणे कुझु ॾींहं थिया त अख़बार में पढ़ियोसीं त कराची में शराब जो कारखानो हुकूमत ख़ुदि इजाज़त ॾिनी आहे त शराब खोलियो ऐं खपायो ऐं विकिरो कयो। जीअं शरबत बोतलूं रूह अफ़ज़ा खपंदी आहे तीअं शराब बि खपायो।